सिंध जे महान कवि नामियारे शाइर शेख अयाज़ जो 8हों अयाज़ मेलो हैदराबाद जे खाना बदोश सिंध म्यूज़ियम हैदराबाद में शुरू थी वियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी मूजिब मेले में सॼी सिंध मां शिरकत लाइ अदीब, शाइर, फ़नकार ऐं आम माण्हू वॾे अंग में शरीक थिया। अयाज़ मेले जे मौक़े ते मुख़्तलिफ़ स्टॉल बि लॻाया विया आहिनि। अयाज़ मेले जे पहिरें ॾींहुं ई मेले जी शुरूआत अयाज़ जी शाइरीअ जा नक्श जी तस्वीरी नुमाइश जो इफ़्तिताह सिंध जी सक़ाफ़त सियाहत जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह कयो। मेले में पहिरें ॾींहं जी तक़रीरी निशस्त जी मॉडरेटर इरफाना मल्हा हुई, जंहिं दौरान सिंध जे अज़ीम शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो राॻ पेश कयो वियो। महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। मेले में आयल सभिनी महिमाननि जी आजियां नाले वारी लेखक अमर सिंधु कई। तक़रीब में नामियारी कहाणीकार नूरुल हुदा शाह, कराचीअ जे सदर अहमद शाह, नामियारे अदीब जामी चांडियो ऐं नामियारे अदीब सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल ताज जोयो शेख अयाज़ मेले में शेख अयाज़ जी शाइरी, अदबी ख़िदमतुनि ऐं शेख अयाज़ मेले में भरपूर भेटा पेश कई।